सवाल कयो आहे फ़क़ीर अब्दुल रशीद चांडियो। उहो त चए त ॿिनि विड़ियलनि जे लाइ ठाह तौरु मस्जिद में फ़ैसिला करे सघजनि था या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिदुनि में फ़ैसिलो करणु जाइज़ आहे बल्कि मुस्तहब आहे। हिन करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन मस्जिदुनि में फ़ैसिला कंदा हुआ। हिन बाबति बतौर दलील जे बुख़ारी शरीफ़ जी हदीस पेश कजे थी त हज़रत सहल बिन साद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त अन्न रजुलन क़ाल या रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अराइत रजुलन वजद मा इमरतिही रजुलन अयक़्तुलहु। हिकु शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो या रसूलल्लाह, अगरि को शख़्स पंहिंजी घरवारी सां कंहिं धारे मर्द खे ॾिसे त छा उनखे क़त्लु करे? पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मना फ़रमाई ऐं अॻियां हदीस मुबारका जा लफ़्ज़ आहिनि त फ़तलाअना फ़िल मस्जिद व अना शाहिदुन। पोइ उन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि मस्जिद में लियान कयो ऐं आऊं उन वक़्तु हाज़िर हुयसि। इन हदीस मुबारका मां मालूम थियो त मस्जिदुनि में फ़ैसिलो करणु जाइज़ आहे ऐं इमाम बुख़ारी रहमहुल्लाह ताला इन बाबति मुस्तक़िल बाब ॿधो आहे जंहिंमां बि साबित थिए थो त मस्जिद में फ़ैसिलो करणु जाइज़ आहे। ऐं अहिड़ी तरह फ़िक़्ह हनफ़ी जे मोतबर किताब हिदाया ऐं उन जी शरह अल इनाया जे अंदरि आहे त वरुया अन अबी हनीफ़त रहमहुल्लाह ताला अन्नहु क़ाल वल मस्जिदुल जामिउ औला लिअन्नहु अशहरु व अरफ़क़ु बिन्नास। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमहुल्लाह ताला खां रिवायत कई वई आहे त मस्जिद जामिया जे अंदरि फ़ैसिलो करणु वधीक बहितर आहे। हिन जे करे त इहो वधीक मशहूरु थींदो ऐं माण्हुनि जे लाइ वधीक आसानी थींदी। मालूम थियो त मस्जिद में फ़ैसिलो करणु जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।